शाह उमम जी शफ़क़त सां ॾिस पत्थर दिल भी मटिजी विया। शाह उमम जी शफ़क़त सां ॾिस पत्थर दिल भी मटिजी विया। ला इलाहा इल्लल्लाह सके अरदा घिरी विया। ला हिकिड़ो कहिड़ो आहे इमामुल अंबिया साईं जन दुनिया खां बुरके मटाइण खां पोइ नवा माण्हू जिन खे अञा पूरी तरह इस्लाम जी ख़बर न हुई, ज़कात जे मसइले जो मामलो हली पियो। नवा माण्हू किन माण्हुनि इनकार कयो त नबी साईं हुया त ज़कात हाणे छा जी ज़कात। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ने चवरायो न ईअं न थींदो, ज़कात माल ते आहे। साईं जन सां हुनजो वास्तो न आहे। साईं जन अल्लाह खे प्यारा थी विया पर अहकाम जेको साईं जन ॿुधाया आहिनि उहो सभिनी ते लागू। जिन जिन खे ज़कात जी हैसियत ख़बर आहे, ज़कात जेतिरी आहे ओतिरी ॾींदा त ठीकु आहे, न ॾींदा त मां उन्हनि खे न छॾींदुसि। इहो हज़रत अबू बकर सिद्दीक़ दड़को ॾिनो सभिनी खे। हवादार ज़कात एॾो अहम मसइलो आहे। हज़रत उमर से थोड़ो पासो ॾेई करे हज़रत अबू बकर खे चयो हालात जो रुख कुझु मटियल थो लॻे, थोड़ी सख़्तियत नज़र सानी कयो, सख़्तियत न कयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मौलाना खां पुछो त मुस्तफ़ा फरमायो त अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर, मुंहिंजे पूरे जमात में जेकॾहिं सभिनी खां वधीक को रहमदिल्ला त मुंहिंजो अबू बकर आहे। अॼु उहो अबू बकर इस्लामी मामले में हज़रत उमर साईं ते राय थो ॾियो त अबू बकर सिद्दीक़ जा लफ़्ज़ ॿुधो। हज़रत उमर साईं ने तवज्जो करे चई अजब्बारुन फिल जाहिलिया व ख़वारुन फिल इस्लाम, कि उमर तोखे छा थियो, कुफ्र वारे दौर में तूं वॾो सख़्त ख़तरनाक कोई हेॾे इस्लाम में अची करे तूं मूंखे तो इहो सभु माना त इस्लाम एॾी अहम शइ आहे जो माण्हुनि खे को मोड़ खां पछाड़ीअ ताईं सॼी माण्हूअ जो अल्लाह ताला उन में इस्लाह रखियो आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ धड़को ॾेई चयसि हज़रत उमर थोरो इस्लाम जे करे नरम दिल हुयो त मतां थोरो नुक़सान न थी पवे, इख़्तिलाफ़ न वधी पवे, इन जे करे थोरी नरमी। हालांकि हज़रत उमर कुफ्र जे लाइ अशद्दा वल कुफ़ार जो निस्बत हज़रत उमर साईं बहरहाल क़ल्ब जी बरकत अहिड़ी आहे त अरड़ा माण्हू में महबूब करीम झुकी पिया। हाणे साईं जीअं तुंहिंजो हुकुम हूंदो असां पंहिंजी नफ़्सानियत छॾे बोलाई छाजी चई कल में वारी रब ॾिनी शाह उमम जी शफ़क़त सां ॾिस पत्थर दिल भी मटिजी विया। शाह उमम जी शफ़क़त सां ॾिस पत्थर दिल भी मटिजी विया। ला इलाहा इल्लल्लाह सके अरदा अघिजी विया। शाह उमम जी शफ़क़त सां ॾिस साईं जन जे शफ़क़त शान जा मक्के में जीअं खीमा लगा। साईं जन जे शफ़क़त शान जा मक्के में जीअं खीमा लगा। परे परे खां प्यार पसण लाइ पंहिंजा तोड़े धार पुगा। परे परे खां प्यार पसण लाइ पंहिंजा तोड़े धार पुगा। हबश बिलाल दियां पोके हबश बिलाल दियां पोके बरकत वारा बणजी विया। हबश बिलाल दियां पोके बरकत वारा बणजी विया। ला इलाहा इल्लल्लाह सके अरदा अघिजी विया। शाह उमम जी शफ़क़त सां ॾिस उमर त आयो मारण जे लाइ, उमर त आयो मारण जे लाइ लेकिन रंग में रंगजी वियो। उमर त आयो मारण जे लाइ लेकिन रंग में रंगजी वियो। दुआए रसूल सां इब्न ख़त्ताब जो नालो बेहिश्त में लिखजी वियो। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, सैयदना हजरत उमर फारूक,
सैयदना हजरत अली मुर्तज़ा शान सहाबा व अहल बैत उमर त आयो मारण जे लए लेकिन रंग में रंग जी वयो दुआए रसूल सां इब्न खताब जो नालो बेहश्त में लिखजी वयो दुआए रसूल सां इब्न खताब जो नालो बेहश्त में लिखजी वयो अहिड़ी तरह असहाब सगोरा अहिड़ी तरह असहाब सगोरा रहमत अंदर रंग जी वया ला इलाहा इल्लल्लाह सां की अरदा जी वया शाह उमम जी शफकत सां ॾिस पत्थर दिल भी मटिजी वया ला इलाहा इल्लल्लाह सां की अरदा जी वया ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ही बि अजब वा सरमायो ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ही बि अजब वा सरमायो बिना घुरण जे बारी ताला उम्मती उन जो फरमायो ॿिया बि ख़ुदा जा करम किरोड़े ही बि अजब वा सरमायो बिना घुरण जे बारी ताला उम्मती उन जो फरमायो बिना घुरण जे बारी ताला उम्मती उन जो फरमायो अहिड़ी अता एहसान खे सोचे अहिड़ी अता एहसान खे सोचे घोड़ा अखियुनि में भरजी वया ला इलाहा इल्लल्लाह सके अरदा जी वया शाह उमम जी शफकत सां ॾिस पत्थर दिल भी मटिजी वया ला इलाहा इल्लल्लाह सां की अरदा मां हैरान थींदो आहियां कॾहिं कॾहिं महफ़िल में अहिड़ा सादड़ा ओ ज़ोरीअ भाकुर पाईंदा आहिनि मां बि भाकुर पाईंदो आहियां कॾहिं कॾहिं कपिड़ा बि ख़राबु थी वेंदा है न पर मां उन्हनि खां नफ़रत घटि कंदो आहियां मां हदीस पाक पढ़ियमि रिवायत में ईंदो आहे साहिब सुवारा फरमाइनि था त इमामुल अंबिया जी महफ़िल कचहरी हूंदी हुई पोइ जंहिंखे असां साहबा असां जंहिंखे थोरो सादो सम्झंदा हुआसीं त यार हीउ सादो माण्हू आहे हीउ कुझु सियाणो माण्हू आहे हीउ कुझु सादो माण्हू आहे जॾहिं इमामुल अंबिया जी महफ़िल ऐं कचहरी में ईंदा त साईं जन जो रुख उन सादे जे तरफ़ हूंदो हो सादे जे तॾहिं दांह कंदा हुआसीं त काश असां बि सादा हुजूं त इमामुल अंबिया जो रुख असां ॾे हुजे आहे एॾी वॾी ॻाल्हि चई इंशा अल्लाह रोज़े हशर भी इंशा अल्लाह रोज़े हशर भी पंहिंजन सां हू प्यार कंदो इंशा अल्लाह रोज़े हशर भी पंहिंजन सां हू प्यार कंदो सैफुल्लाह ले जवी पाण खां कोन असांखे धार कंदो सैफुल्लाह ले जवी पाण खां कोन असांखे धार कंदो इमामुल अंबिया सजन फरमायो ज़मीन जे तख़्ते ते अंबिया जो तादाद कमो बेश 1,24,000 अल्लाह जा नबी इंसाननि जे सुधारे जे लाइ अल्लाह ज़मीन ते मोकिलिया घणा 1 लख मुझे महबूबन करीमन फरमायो सभिनी नबियनि खे अल्लाह ताला पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ी मक़बूल दुआ साईं जन फरमायो त अल्लाह ताला हिक सभिनी नबियनि खे मक़बूल दुआ ॾिनी ऐं ईअं फरमाए त हीअ तव्हांजी मक़बूल दुआ आहे हिकिड़ी जेड़ी महिल जीअं चवंदव उअं ई थींदो इहा मक़बूल दुआ जेड़ी महिल जीअं चवंदव उअं ई मां करे छॾींदुसि पर इहा हिकिड़ी दुआ सभिनी उहा कंहिंजी मक़बूल थिए कंहिंजी न थिए हा न
खोड़ सारी अहिड़ियूं दुआऊं जेके इमामुल अंबिया साईं करे पिट बि कई करे दुआ बि कई पर पोइ बि न थियो कुरान भी चई छॾियो कुरान पाक फरमाए त इस्तगफिर लहुम वला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मरतन फलन यगफिर अल्लाह लहुम महबूब दुआ घुरे इन्हनि जे मुनाफ़िक़नि जे बख़्शिश जे लाइ न घुरे पर तुंहिंजी मर्ज़ी भला घुर हिकिड़ो दफ़ो न 10 दफ़ा न 20 दफ़ा न 70 दफ़ो घुर लन यगफिर अल्लाह माला माफ़ न मर्ज़ी वारो पर फरमाईंदा हिक हिक दुआ इमामुल अंबिया फरमायो त सभिनी नबियनि खे अल्लाह साईं ॾिनी आहे उहा मक़बूल दुआ इमामुल अंबिया फरमायो त ॿियनि मुंहिंजे नबियन भाइरन उहा मक़बूल दुआ दुनिया में रब को घुरी छडी जी रब के चऊं रब उन्हनि जे लाइ मुंह करे छडियो पाण फरमायो त मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त मां उहा दुआ न साहब अर्ज़ कई या रसूल अल्लाह तहां भी घुरो हेडी मुसलमानन ते तकलीफ तहां भी घुरो पाण फरमायो न साईं मक़बूल भी आ त पो पाण फरमायो त मां उहा आखिरत जे लाइ रखी आहे छा फरमायो आखिरत जे लाइ साईं आखिरत मुझे महबूबन करीमन फरमायो ओ मुझे नबूवत जो मुद्दो क़यामत ताईं आहे उहे मुंहिंजा उम्मती जिन मूंखे ॾिठो कोन पर पुट मुंहिंजे मथां जान कुर्बान करण जे लाइ तयार थी विया ॾिठो तो कोन जिन मूं ते कलमो पढ़ियो क़यामत ताईं पोइ न ॾिसण जे करे उन्हनि को कुझु ग़लतियूं कुझु कोताहियूं थींदियूं साईं जन फरमायो त पोइ जॾहिं तौर थींदी अमलनि जी त हुननि जा गुनाह घणा थींदा उन्हनि गुनाहनि घणनि जे करे जहन्नम ॾे छिकिजी वेंदा मां ॾिसंदुसि त मुंहिंजे उम्मत जो घणो हिसो गुनाहनि जे करे जहन्नम ॾे थो वञे मुंहिंजे महबूबन करीमन फरमायो त मां उहा दुआ रब जे आॾो पेश करे गुनाहगार सभई जहन्नम छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि इंशाअल्लाह रोज़े हशर भी पंहिंजन सां हू प्यार कंदो सैफुल्लाह ने जवी पाण खां कोन असांखे धार कंदो सैफुल्लाह ने जवी पाण खां कोन असांखे धार कंदो जेकी जेकी उम्मत में थिया जेकी उम्मत में थिया जन्नत में से सॾिजी विया ला इलाहा इल्लल्लाह सां केर ॾाघिजी विया शाही उमम जी शफ़क़त सां ॾिस